खानवान लग ॻोठ नौशाद अली शाह में पहुचत मीरपुर मोहम्मद बुलादी जे घर खे चुल्ह जी चिणगी मां बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में हिकु मोटरसाइकिल 30 मण कणिक ऐं ॿियो सामान सड़ी खाक थी वियो। ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए वरिती, जॾहिं त इतला बावजूदि कंडियारो फायर ब्रिगेड जी गाॾी न पहुची सघी। ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत कई। रिपोर्टर आतिफ सेतो, खानवान, शाइन न्यूज़।